हक़ मौजूद जीअं सिंधु देश अॼु जसमम जे मरकज़ी इजलास अॼु थी गुज़रियो ऐं उन में काफ़ी फ़ैसिला कया विया आहिनि जेके लिखत में उन जी पधिराई कई वेंदी ऐं बुनियादी जेको बहस थियो फ़िक्री हवाले सां ऐं सियासी हवाले सां असां सिंधी क़ौम खे हिकिड़ी शइ आगाह था करणु चाहियूं त समूरी सिंध सैयद जे फ़िक्र सिंधु देश जी आज़ादी ॻाढ़े झंडे खे ओन कयो पंहिंजो कयो ऐं समाज में फ़िक्री ऐं सियासी जेका जंग घटियल फ़िक्री हवाले सां जेको अॼु तव्हां ॾिसो त माण्हू वकील हुजनि शागिर्द हुजनि हारी बोरियत कल्चर डे आहे कहिड़ो बि डे आहे ॾींहुं आहे पंहिंजो था सम्झनि ऐं सिंधी क़ौम समूरी हारी बोरियत शागिर्द ऐं बदकिस्मती ॾिसो त उहा खटियल जंग जेका आहे असांजा चंद माण्हू वरी हिन रियासत खे चंबड़ी वरी हिन आइननि बाइननि जा आहे मुहाफ़िज़ बणिजी उहा खटियल जंग पिया हाराइनि यानी हिकिड़ी अजीब क़िस्म जी फिनामिना आहे त उहो चवंदा आहिनि भाॻियो निभाॻो हूंदो आहे न जेको निभाॻो भाॻियो छा कंदो खीरु ॾुहंदो मेहन जो चोरी भरींदो उहा घाघर भरियल वरी हिते ई रखंदो अहिड़ी जॻह ते जो पोइ मेह लत हणंदी जो खीरु सॼो हारिजी वञे त हीअ खटियल जंग असांजी उनखे हाराइनि था अखियुनि जे अॻियां पई ॾिसण में अचे इहा बदकिस्मती आहे सिंधी क़ौम जी बाबा हाणे खणी चइजे क़ौम खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे हिन पासे हलूं हिन पासे हितां हलूं न पहिरियों सवाइ सीउ ॾाढो आहे सो क़ौम खे बाबा ॻाल्हि सम्झ में नथी अचे सिंधु देश जी हाणे वेही तयारी कयूं भला अञा 10 साल 20 साल सम्झायूं हिते सूरत हाल इहा आहे त क़ौम असांखां अॻिते बीठी आहे मन कल्चर ॾींहं था मल्हाइनि तॾहिं बि क़ौमी तरानो सिंधु देश जो झंडा सिंधु देश जा क़ौमी गीत पिया हलनि ऐं लीडर जेके आहिनि हिकिड़ा या त असीं निकिरूं कोन था ॿाहिरि या वरी हिकिड़नि खे अहिड़ो ड्रेजारे हिसाए छॾियो अथनि जो हो वरी माना उहो जहान ख़ान खां बि वधीक हुनजा माना सिपाही लॻा पिया आहिनि त बाबा 73 आइन हुनजा मुहाफ़िज़ हे हो धूड़ छाई यानी तारीख़ सां एॾी वॾी तादी ऐं वेसाघाती इहा कंहिं बि क़ौम कान कई आहे यानी पंहिंजे हू चवंदा आहिनि सिंधीअ में पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणणु हे पेर ते कुहाड़ो न आहे हे मथो पंहिंजो कुहाड़े में हणणु आहे वतन जो आज़ादीअ जो इनकार ऐं हे जेका पलीजे जी लाइन आहे न सिंधु देश जे इनकार वारी पलीजे जी लाइन हाणे उन ते सभु लॻा आहिनि सैयद जी रहबरी छुटी हाणे पलीजे जे जेको सियासी जेका हुनजी छा चइजेसि उन जे पोयां हे लॻा आहिनि सो इन ते गौर वीचार कयो वियो हिकु त सन में हाणे अजीब फिनामिना थींदी त रियासत एॾी वॾी तादी कई आहे असां सां जो सन जेको क़ौमी तहरीक जो फ़िक्री काबो सिंधु देश आज़ादी राजा ॾाहिर जी वारसी दुल्ह दरिया ख़ान जी वारसी रूपले कोहलीअ जी हेमू कालाणी जी शहीदनि जी तारीख़ जी उहा वारस फ़िक्र जेको आहे सो साईं जी एम जो नज़रियो आहे ऐं तव्हां मां केर बि अगरि पाकिस्तान सां बीहे थो त इन जो मतिलबु आहे तव्हां इनकार था कयो सिंध हुजण जो इनकार
पंहिंजे वजूद जो इनकार, क़ौम जो, वतन जो, शहीदनि जो, आज़ादीअ जो, ही त तादी आहे न। हे एॾी वॾी वेसाघाती त हाणे सन में बि माण्हू ईंदा चवंदा हुआ हे फलाणा जेके आहिनि 73 जे आइन जा मुहाफ़िज़ आहिनि। मतिलबु हो पली जो चवंदो चईं त धूड़ पाइजे न तोखे वॾे ढेर में मथो वञी हणिजे, नंढी ढेरड़ीअ में मथो कहिड़ो हणण जो नक पुसे त कन खे धूड़ी न लॻे। त हे वॾी धूड़ जेको आहे न, वॾी धूड़ हिननि ढेर ठाहियो आहे 73 जे आइन जे नाले में, जंहिंमें क़ौमुनि जो इनकार, जंहिंमें वतन जो इनकार, जंहिंमें वसीलनि जो इस्तेहसाल, सिंध जी ज़मीनुनि जो फुल, इहे सभु 73 जे आइन में लिखियलु आहे। त वाहे फ़ौज आहे, हाणे फ़ौज त जिते वञी पंहिंजूं कैंटोनमेंट ठाहे थी, प्लाट खणियो विकिणण वेठा। सो इन सॼी सूरत हाल में क़ौम जे अॻियां हिकिड़ो संजीदा सुवालु आहे त माना इन ते को इनकार ई कोन्हे को। क़ौम बीठी आहे, क़ौम झंडे सां बीठी आहे, क़ौम आज़ादी सां बीठी आहे, क़ौम जेका आहे सा वतन जे शहीदनि सां बीठी आहे। हाणे असां माण्हू जेके लीडर आहियूं, उन फ़िक्री जेका जंग आहे खटियल, उहो असांजी GM सद पाण खटे वियो। उन में असांजो को कमाल कोन्हे को, कंहिंजो बि कमाल कोन्हे को। उहा जंग सैद खटे ॾेई वियो असांखे त बाबा हे पाकिस्तान धूड़ आहे, धोको आहे, फ़रेब आहे, सिंधू देश हक़ीक़त आहे। सो उन हवाले सां जेके असां वटि फ़ैसिला थिया आहिनि, सेंट्रल कमेटीअ में इजलास जेको असांजो थियो, वरी इजलास रखियो अथऊं, उन खां पोइ बि इजलास रखियो अथऊं मुसलसल, छाकाणि त हे रियासत जो हमिलो आहे। मां ईअं थो सम्झां त रियासत जो फ़िक्र GM सद जे मथां हमिलो आहे। तंहिंजे करे हिननि 2 नंबर क़ौम परस्तनि खे ड्रेजारे, धमकाए, लालच ॾेई 4 दिन की चांदनी, हिननि खे इहा बि कोन थी पवे, थोरी लॼ थींदी आहे न त इमरान ख़ान मां सबक़ु नथा सिखनि त भाउ पार्लियामानी सियासत जो नतीजो इहो आहे। हाणे तव्हांखे हे छा कंदा, 2-2, 3-3 सीटूं ॾींदा, जंहिंमां न हूंद न शुकुर। चवंदा आहिनि न, दुश्मन खे भउ न सॼण खे आसिरो। 2 सीटुनि जूं 3 सीटुनि जूं हे क़ौम परस्त पार्टियूं हिननि ठाहियूं आहिनि। खटी अचण वारा जेल में आहिनि, इमरान ख़ान जेल में, भुट्टे खे फांसी, बेनज़ीर खे उॾाए छॾियऊं, शेख मुजीब सां तादी कयूं। एॾे वॾे ॾिठे माना मख जेका आहे न, उहा ॿोड़ में हूंदी आहे त माण्हू कोन खाईंदो आहे, ॿोड़ न खाईंदो आहे, ॾिसंदो न अखियुनि ॾिठी मख आहे, छॾी धूड़ पाए नी। हे हेॾियूं वॾो क़त्लेआम इन ई पार्लियामानी सियासत जे नतीजे में थियो। शेख मुजीब रहमान खे खटे अचण खां पोइ हुननि जेको 30 लख माण्हू मारे ॾिना, माना उन जमहूरियत खे हिननि मारियो। भुट्टो सॼा मिसाल आहिनि। हाणे हिननि खां पुछिजे, केरु पुछे त काका ॾियो हाल अहिवाल, तव्हां भला शेख मुजीब रहमान आहियो था सिंध जा, तव्हां हेॾो खटे थो सॼे पाकिस्तान में, भली तव्हांखे पंजाब मां हेॾा होॾा अजाई धूड़ पाइणी थी। सो चवण जो मतिलबु इहो आहे त असांखे सन में हिन भेरे मां सिंधी क़ौम सां इन करे बार बार मुखातिब आहियां त तव्हांजो शऊर, तव्हांजो जज़्बो, तव्हांजो उत्साह, उनखे तरतीब में आणिणो आहे। तंहिंजे करे जसमम हिकिड़ो त तनज़ीमकारी जो फ़ैसिलो जसमम कयो आहे, ऐं सॼी सिंध में हर हिकु वर्कर खे ऑर्गनाइज़ करे छॾिबो, ऑर्गनाइज़ेशन जो नुमाइंदो कबो, सभिनी खे बराबरि। को बि हेठियो इदारो जेको आहे न, उहो सॼी इदारनि खे डिज़ॉल्व करे, डिवीज़ननि खे, ज़िलनि खे, सभिनी खे, हर मेंबर खे ऑर्गनाइज़र कबो तनज़ीम जो, पंहिंजे इलाइक़े जो, ॻोठ जो आहे, तालके जो आहे, तालके में 2, 4, 5, 10 नुमाइंदा, ज़िलनि में उन्हनि खे चइबो था वञी अवामी मेंबरशिप कयो। सो इहो हिकिड़ो फ़ैसिलो जेको असां सन जे सालगिरह खां पोइ लागू कंदासीं। फ़िलहालु जेको आहे असां इहो नतीजो कढियो आहे त हे फ़िक्री तौर ते रियासत जो हमिलो आहे सिंध जे मथां, साईं GM सदे फ़िक्र जे मथां, पंहिंजनि खां, असांजनि माण्हुनि खां। हू चवंदा न, मूं पक सुञाता पंहिंजा हुआ, हे असांजा माण्हू, उहे वेही 73 जे ग़ुलामीअ जे आइन में, ग़ुलामीअ जो दस्तावेज़ आहे 73 जो आइन, उनजा मुहाफ़िज़ थींदा, हे पार्लियामानी सियासत कंदा। हिननि खे इमरान ख़ान जी जेका तादी जेका उहा नज़र ई नथी अचे। शेख मुजीब रहमान, बंगालियुनि जो क़त्लेआम, क़ौमुनि जो इनकार, वसीलनि जी फुरलुट, हे सभु शयूं हिनखे नज़र नथियूं अचनि। तंहिंजो मतिलबु आहे त असांजे मथां तारीख़ इहा
वॾी ज़िम्मे असांजो मतिलबु आहे त सिंधी क़ौम जे मथां तारीख़ जी आहे वॾी ज़िम्मेवारी आहे फ़र्ज़ु आहे त बीहो ऐं सन में हिन भेरे जेका मां बार बार अपील बि कयां त हर ॻोठ मां बाबा हे जेके मूंखे ॾिसो पिया हे वीडियो जेके आहिनि उन्हनि ॻोठाणनि खे उन्हनि शहरनि जे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेके सरहदीअ वारा आहिनि उन्हनि खे ॾेखारियो ऐं हर माण्हू जेको आहे हलो हर माण्हू जेको आहे उहो ॻोठ मां शहर जे पाड़े मां गाॾियूं करे ऐं सन माण्हू पहुचायो हारी पोरियत मज़दूर शागिर्द औरतूं पंहिंजनि फैमिलियुनि समेत छाकाणि त हे रियासत धक थी करणु वञे त सन में हिकिड़ो प्रोग्राम कराईंदा जंहिंमें चवंदा पहिरियों भेरो वॾियूं हेडिंग्स हणाईंदा त बाबा 73 जे आइन जा मुहाफ़िज़ जेके सन में पुॼी विया आहिनि माना छा हो सिंधीअ में चवणी आहे मानी ड्रोह ते ॿियो अलाए छा चवंदा आहिनि त सो सुवालु इहो आहे त असांखे पंहिंजे फ़िक्री दिफ़ा करिणो आहे ऐं ही मामूली ॻाल्हि न आहे हे नॉर्मल जीअं असीं सन में गॾु थींदा आहियूं नॉर्मल हर साल वारी साईं जी सालगिरह जो ॾींहुं न आहे ही अहम ॾींहुं आहे छाकाणि त हिन ॾींहं ते 17 ईंदड़ ते हमिलो रियासत करणु वञे पई इन करे मां बार बार चवां थो हींअर बि रिपीट थो कयां त समूरियूं क़ौम परस्त पार्टियूं जेके बि क़ौम परस्त धुरियूं आहिनि उन्हनि खे मां चवां थो त हो जीअं चवंदा आहिनि बालक नज़रिये जो मुज़ाहिरो कयो हेॾे बाबा हिन पासे हलूं हिन पासे था हलूं मां ॻाल्हायां पियो त थोरो भली टाइम लॻे सो हिकिड़ो त तमामु घणो सीउ आहे माना 3 था ॿुधाइनि पर चवंदा त फील लाइक जेको आहे सो -9 ऐं 10 इहा सूरत हाल आहे सो हाणे असांखे करिणो हीअं आहे त समूरी सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि खे हिकिड़ी त जसमम जी रैली थींदी जसमम पंहिंजो प्रोग्राम कंदी वॾो प्रोग्राम कंदी हर दफ़े खां वॾो प्रोग्राम हूंदो उन में सॼी सिंधी क़ौम खे चऊं था अचो सरहदीअ वारनि खे चऊं था त हर ॻोठ में जेको माण्हू सरहदीअ वारो आहे मां उन सां मुखातिब आहियां बाबा मां तव्हां सां मुखातिब आहियां तव्हां 10,000 ॾेई सघो था 20,000 ॾेई सघो था वेन कराए सघो था 2 ॼणा गॾिजी का बस कराए सघो था करायो माण्हुनि खे कढो माण्हू सन अचनि 17 जनवरीअ ते सन में असांखे इंटरनेशनल अपील करणी आहे दुनिया खे ॿुधाइणो आहे ऐं असीं ऐलान कंदासीं त ग़ुलामी नामंज़ूर ऐं तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त जसमम पंहिंजे इरादे नुक़्ते नज़र पंहिंजी क़ुर्बानीअ जे जज़्बे ऐं हिकिड़ी उहा पार्टी जेका चवे थी सिंधु देश ज़िंदाबाद पाकिस्तान न खपे कंहिं बि सूरत में न खपे तंहिंजे करे उहे समूरा क़ौमी कारकुन सीनियर क़ौमी कारकुन जेके हाणे मूं वांगुरु अधरोड़ थिया हूंदा उन्हनि खे बि चवां थो पंहिंजे ॻोठ मां नौजवाननि खे कढो गाॾियूं कयो ख़र्च कयो उते पुॼो ऐं जसमम जी शानदार रैली थींदी शानदार प्रोग्राम थींदो सैयद जे मज़ार ते मां बार बार सभिनी खे चवां थो हींअर बि चवां थो त बाबा सनान ख़ान रियाज़ चांडिया नियाज़ कालाणी नवाज़ ख़ान ज़ोर जेके बि आहियो गॾियल तरानो त पढ़ी सघूं था न हूअं खणी असांखे पंहिंजी हिक ॿिए शिकिल नथी वणे ठीकु आहे पर मक़सद जे हवाले सां सभिनी खे हिकिड़ो गॾियल तरानो पढ़णु घुरिजे थियणु त ईअं घुरिजे त प्रोग्राम ई हिकिड़ो थिए पिंडाल हिकिड़ो थिए जेकॾहिं जसकम बशीर ख़ान वारा वॾी दिलि कनि था नई जेका बाडी आई आहे उहे रुॻो अनाउंस कनि त बाबा सभिनी खे दावत ॾियूं था हिकिड़ो प्रोग्राम थींदो असांजो ॿियो को शर्त ई कोन्हे को सिर्फ़ु इहो मीडिया ते आणियो त बाबा सभिनी धुरियुनि खे जसमम समेत सभिनी धुरियुनि खे हिकिड़े गॾियल पिंडाल में जसकम बशीर ख़ान वारा दावत ॾियनि नई बाडी जे अॻुवाणनि खे मां चवां थो तव्हां दावत ॾियो असांजो ॿियो को शर्त ई कोन्हे को पिंडाल में हेठि वेहंदासीं वञी पर इंटरनेशनल पैगाम जेको आहे उहो असांखे सैयद जे मज़ार ते बीही ऐं सभिनी धुरियुनि खे गॾु जेको आहे ॾियणो पवंदो छाकाणि त असां दुनिया खे पंहिंजे वतन जे आज़ादीअ जे हिन मक़सद सां जोड़णु चाहियूं था हिकु असांजे मथां कंहिंजो थोरो कोन्हे को ग़ुलाम क़ौम हुजे इन खां वॾो को ॾोह कोन्हे को गुनाह कोन्हे को हिन पासे था हलूं ग़ुलामीअ खां वधीक का गार बि कान्हे का तंहिंजे करे हे मुंहिंजूं मां ॿाहिरि निकितुसि वाक पे कयुमि चयो त
तव्हां सां ॻाल्हायां सर्दी तमामु घणी आहे तमामु घणी सर्दी आहे पर इजलास जा फ़ैसिला जेके आहिनि से असीं लिखत में मीडिया ते रखूं था ऐं क़ौमी कारकुन जेके बि असांजा आहिनि उन्हनि खे बि चवां थो त बाबा हर डिवीज़न जेका आहे हर डिवीज़न ते मुश्तमिल हिकिड़ी कमेटी थी ठहे सन जे तयारीअ जे लाइ उन्हनि जो निगरान हिकिड़ो मर्कज़ी बॉडीअ जो उहिदेदार कबो जेके बि डिवीज़नूं आहिनि उनजो DO ऐं उनजा जेके ज़िले जा 2 माण्हू 3 माण्हू अहम उहा हिकिड़ी कमेटी ठहंदी तयारी कमेटी सन जे लाइ तयारी कमेटी ऐं माण्हुनि सां ॻाल्हायो सरहंदीअ वारनि सां ॻाल्हायो त बाबा असांखे वेन करे ॾियो बस करे ॾियो हे पैगाम मुंहिंजो उन्हनि खे ॿुधायो मां सिंध जे बाशऊर माण्हुनि खे चवां थो त शामिलु थियो जदोजहद में ॿियो कुझु नथा कयो त हिकिड़ी वेन करे ॾियो बस करे ॾियो सो इहे मुंहिंजूं चंद गुज़ारिशूं आहिनि सर्दी तमामु घणी आहे मां वरी जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि खे सहेड़े उहे क़ौम जे अॻियां जेको आहे सो रखां थो पर सन में कंहिं बि सूरत में जेके बि सदाईं ईंदा आहिनि उन्हनि खे मां चवां थो त ॾहोर ते माण्हू गॾु करे अचो आलम में अपील करणी आहे असां ग़ुलामीअ जो इनकार था कयूं सिंधु देश ज़िंदाबाद पाकिस्तान न खपे